नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त झिरक पुलिस जी वॾी कार्रवाई मैनपुरी गुटके जो मटीरियल सप्लाई कंदड़ ॿाहिरि सूबाई गिरोह जा 7 जवाबदार गिरफ़्तार ट्रक ऐं कार हथ करे लखें रुपए जो चूरो ऐं मैनपुरी बरामद केस दाख़िल कयो वियो आहे। डीएसपी झिरक गुलाम रसूल सियाल ऐं एसएचओ झिरक उस्मान शर नाकाबंदी दौरान हिक कार ऐं ट्रक खे रोके वरिती आहे। तलाशी दौरान ज़ाहिरी तौर ते पथरियुनि सां लोड कयल ट्रक मां गुटके लाइ इस्तेमाल थींदड़ 96 कट्टा चूरो सप्लाई ऐं मैनपुरी जा 97 कट्टा जंहिंमां 1 लख मैनपुरियूं पयल हुयूं हथ करे वरितियूं। गिरफ़्तार 7 जवाबदार रफ़ी कुंभार, अनवर कुंभार, वकार पठान, कामरान पठान, अब्दुल रशीद, ज़ाकिर शाह पठान ऐं यूसुफ कुंभार जो तालुक़ कराची सां आहे, जेके चूरो ऐं मैनपुरियूं कोटड़ी वेकिरो करण लाइ खणी वञी रहिया हुआ। कार में सवार 2 ॼणा ॾेती लेती करे मटीरियल मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं सप्लाई कराईंदा हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।